आलमी बैंक 50,000 खां घटि आमदनी वारनि ते टैक्स लागू करण जो मशवरो ॾेई छॾियो। आलमी बैंक तरफ़ां पर्सनल इनकम टैक्स जो स्ट्रक्चर आसान बणाइण जी सिफ़ारिश। आलमी बैंक पारां चयो वियो आहे त दुकानदारनि खे टैक्स नेट में आंदो वञे, टैक्स फ्री आमदन जी हद घटिताई वञे। 5 लख रुपया माहवार आमदनी वारनि ते 35% टैक्स लागू कयो वञे। ज़रई शोबे में 12.5 एकड़ ज़मीन जे मालिकनि ते टैक्स लागू करण जी तजवीज़। मस्तोंग आपघाती धमाके की जांच जारी। सीटीडी तर्जुमान चवे तो कानून लागू कंदड़ इदारनि सां गॾु ऑपरेशन कयो पियो वञे। धमाके में मुलवस ऐं सहूलियतकारीअ जे इल्ज़ाम हेठि 8 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सां सदारत हेठि स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल जी एपेक्स कमेटी जो इजलास में आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, निगरान वफ़ाक़ी वज़ीर ऐं अस्करी अमलदार शरीक। इजलास में मुल्क में सीड़पकारी जी सहूलियतुनि जो जाइज़ो वरितो पियो वञे। निगरान वज़ीर आज़म जी सदारत हेठि थींदड़ इजलास में अहम फ़ैसिलनि जो इम्कान। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां अमरीका जे बचाव वारे वज़ीर लॉयड जे ऑस्टिन जो फ़ोन ते राब्तो। जनरल आसिम मुनीर ऐं अमरीका जे बचाव वारे वज़ीर में राब्ते दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ साइफर केस में ज़मानत वारी दरख़्वास्त इन कैमरा कार्रवाई वारी दरख़्वास्त उकलाए छॾी। साइफर केस में ज़मानत वारी दरख़्वास्त जी ॿुधणी 9 अक्टूबर ते ओपन कोर्ट में थींदी। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त वकील जंहिं ॼाण या दस्तावेज़नि जे हसास हुजण जी निशानदही कंदा, उन्हनि ते दलील इन कैमरा ॿुधाईंदा। जिना हाउस भंज ड्रा वारो केस असद उमर, अलीमा खान ऐं उज़मा खान जी ज़मानत में वाद। लाहौर जी दहशतगर्दी छोड़ अदालत में जिना हाउस भंज ड्रा केस जी ॿुधणी। अदालत अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर, अलीमा खान ऐं उज़मा खान जी ज़मानत में 16 अक्टूबर ताईं वाद करे छॾी। पुलिस अदालत खां असद उमर, अलीमा खान ऐं उज़मा खान जी गिरफ़्तारीअ जी इजाज़त घुरी हुई। जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी में ॿियनि सूबनि जे शागिर्दनि खे नर्सिंग में दाख़िला न ॾियण वारो मामलो सिंध हुकूमत ऐं जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी सिंध हाई कोर्ट में जवाब जमा कराए छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत जो बि सिंध हुकूमत ऐं जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जे जवाब सां इतफ़ाक़। अदालत जे दरख़्वास्त गुज़ार जे वकील खे ईंदड़ ॿुधणी ते जवाब दाख़िल कराइण जी हिदायत। अदालत पारां जिना सिंध मेडिकल यूनिवर्सिटी जे वकील जे ग़ैर हाज़िरी ते कावड़ जो इज़हार। अदालत केस जी वधीक ॿुधणी 19 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। नव केसनि में पीटीआई चेयरमैन जूं दरख़्वास्तूं बहाल करण बाबति तफ़सीली फ़ैसिलो जारी। चीफ जस्टिस आमिर फारूक जी सरबराही में बरुकनी बेंच 6 सफ़नि ते ॿधल तफ़सीली फ़ैसिलो जारी कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट जो घरू सेक्रेटरी आईजी इस्लामाबाद ऐं ॿियनि खे नोटिस जारी। सिंध हाई कोर्ट में कराची जे पब्लिक पार्क्स ऐं प्लेग्राउंड्स में दाख़िला ऐं पार्किंग फीस जी वसूलीअ ख़िलाफ़ केस जी ॿुधणी। अदालत पारां पार्क्स में दाख़िला ऐं पार्किंग जी फीस वसूल करण ते कावड़ जो इज़हार। अदालत जो केएमसी, डीएमसीज़ ऐं ॿियनि इदारनि तहत हलंदड़ पार्क्स ऐं प्लेग्राउंड्स जा तफ़सील तलब। पब्लिक पार्क्स जेकॾहिं कंहिंखे लीज़ ते ॾिना आहिनि त उन जी लिस्ट बि पेश कई वञे। वक़्ती चीफ जस्टिस इरफान सादत ख़ान जा ॿुधणीअ दौरान रिमांड। हेस्को जे चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर 9 एसडीओज़ जूं इस्तीफ़ाऊं क़बूल करे वरितियूं। हेस्को तर्जुमान मूजिबि 9 एसडीओज़ पंहिंजी इस्तीफ़ाउनि में घरेलू सबबु ॼाणायो आहे। ॼाणायल एसडीओ सितंबर में लिखत में पंहिंजूं इस्तीफ़ाऊं जमा करायूं हुयूं, जेके अॼु मंज़ूर कयूं वेयूं। हैदराबाद जे गुलिस्तानी सरमस्त वारे इलाइक़े मां नौजवान जो वण में टंगियल लाश हथ अचण वारो मामलो। नौजवान अली असगर माछी जे क़त्ल में संदसि ज़ाल ऐं भाउ मुलविस निकिता।
ॿई जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी अमजद शेख मूजिब पुलिस पारां शुरुआती जांच में वाक़ियो आपघात न पर क़त्ल ज़ाहिर थियो। एयरपोर्ट पुलिस शाहिदुनि ऐं जांच बाद मक़तूल जे भाउ अली अकबर खे गिरफ़्तार कयो। मक़तूल जे भाउ जवाबदार अली अकबर जांच दौरान एतराफ़ कयो त हुन मक़तूल जी ज़ाल ऐं ॿियनि सां गॾिजी नशे वारी दवा ॾेई भाउ खे बेहोश करे क़त्ल कयो आहे। मामले जी जांच जारी आहे। दादू में एस सेक्शन थाने जी हद शाहजहान पार्क वटां शाख मां नीगर जो लाश हथ। इतला ते पुलिस पहुची नीगर जो लाश अस्पताल मुंतकिल कयो। फौती नीगर जी सुञाणप अवैस पुट रज़ाक मल्हा तौर थी। बोज़दार वॾा वेझो ॻोठ पिंजल चाकराणी में घर ॿाहिरां नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ। नौजवान अली हैदर चाकराणी जो लाश हथ आयो। घर में कोहरामतल नबीसर रोड भरिसां हाकड़ो ढोरो में बुॾी वियल नौजवान जो लाश हथ। अब्बास ख़ास खेली जो लाश 12 कलाकनि बाद ॻोठ मोहब्बत अली शाह वटां हथ आयो। टंडवाला यार में जार की मोरी लग नौजवान जो अंब जे बाग मां फाहो खादल लाश हथ। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। सुञाणप सोनू कोहली तौर। मटियारी वेझो नसरपुर रोड ते अणॼातल गाॾीअ जे टक्कर में हिकु ॼणो फौत। ॻोठ बचल ॾेठा वटि हादसे में फौत थी वियल जी सुञाणप ॻोठ टपाली वासी नूर मोहम्मद नाले सां थी आहे। भटशाह वेझो खंडू स्टॉप ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर पीरसन फौत। हादसे में 52 वरनि जो मोहम्मद पुनियल मीरबार हयाती विञाए वेठो। ऐं टंडो आदम मां 3 ॾींहं अॻु कॉलेज वेंदे गुम थियल नारी साइमा लाशारी जो पतो पइजी न सघियो। नारी खे गुम थिए 3 ॾींहं थी विया आहिनि पर संदसि को पतो न पइजी सघियो। वारसनि जो एहतिजाज। साइमा खे बाज़ियाब कराइण में मदद जी अपील। वारसनि जो एसएसपी सांगड़ खां मुतालबो। मशाइख लॻ ॻोठ बादे महर जो रहवासी नौजवान 3 ॾींहनि खां पुरस्रार नमूने गुम। कराची कमाइण लाइ वियल समियुला महर पुरस्रार नमूने गुम थी वियो। 3 ॾींहनि खां पुट सां राब्तो कटियल आहे। ॻोल्हा में मदद कई वञे।